नाज़रीन, काज़ी अहमद में गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में ॿारनि जी तालीमी सरगर्मियुनि में बहितरी आणण लाइ चिट्टा भेटी वारे टेस्ट में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि तोड़ी शागिर्दियाणियुनि में एवार्ड ॾियण वारी तक़रीब कोठाई वई आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे ग़ुलाम हैदर बालादी। काज़ी अहमद गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में ॿारनि जे तइलीमी सरगर्मियुनि में बहितरी आणण लाइ टैलेंट एड फाउंडेशन ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां चट्टा भेटी वारी टेस्ट में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि में एवार्ड ॾियण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में केतिरनि ई शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि में ट्रॉफियूं, मेडल, सर्टिफिकेट्स तोड़े स्कॉलरशिप्स पिणु ॾिनियूं वयूं। इन हवाले सां आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन इवेंट जो मक़सदु इहो आहे त असां जेको ॿारनि खे उन्हनि जी मक़सद ताईं पहुचाए सघूं। ईअं त छो त जे ॾिसूं त टेस्टूं हिते असां जहिड़े थींदियूं न आहिनि, डायरेक्ट ॿार वेंदा आहिनि एंट्री टेस्टनि में, जॾहिं हुते वेंदा आहिनि या ॿी कहिड़ी बि टेस्ट ॾियनि त हुननि में इहो कॉन्फिडेंस वग़ैरह कुझु बि न हूंदो त असां कीअं टेस्ट ॾियूं, न ई उन्हनि खे का ख़बर हूंदी आहे, को वे हूंदो आहे, कुझु बि न ख़बर, डायरेक्ट वञी वेही रहंदा आहिनि, जंहिंजे करे हू अॻिते न आहे वधी सघंदा, उहे टेस्ट में पोइ रहिजी वेंदा आहिनि। त हीउ प्लेटफॉर्म बि असां उन्हनि लाइ इन लाइ ठाहियो आहे जीअं अचनि ॿार पंहिंजी कॉन्फिडेंस इंक्रीज़ कनि, हेजिटेट न थियनि। तमामु तरह शुक्रिया आहियूं हिन टैलेंटेड फाउंडेशन जी टीम जा, जिन असांखे इहो एक्सलेंट प्लेटफॉर्म मुहैया कयो असांजे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करण जे लाइ। ऐं अॼु उन्हनि जी रिज़ल्ट अनाउंस थी वई आहे, जिन में सभिनी शागिर्दनि जिन बि महिनत कई हुई उन्हनि खे उन्हनि जा एवार्ड्स वग़ैरह मिलिया आहिनि। ऐं उन में मुंहिंजी पंहिंजी बि 6th पोजीशन आई आहे। ऐं हिन टेस्ट ते ॾियण खां पोइ असांखे इहो एक्सपीरियंस थियो आहे त असां शहर जे लेवल ते असां केतिरा होशियारु आहियूं। अॼु मुंहिंजो नतीजो ज़ाहिर थियो आहे, मुंहिंजी 8 पोजीशन आई आहे, त सभिनि ॿारनि बॉइज़ एंड गर्ल्स हिसो वरितो आहे, नतीजो न जो आहे। हाणे असांखे टेलेंट फाउंडेशन में मां टेस्ट मां इहो नतीजो मिले थो त असां ॿियनि बि टेस्ट जेके बि अचनि थियूं उन में असां हिसो वठंदासीं। ईअं अॼु सभु ख़ुशि आहिनि ऐं असांजो फ्यूचर सही थींदो, जेकॾहिं इहे थींदे रहंदियूं शहर में त माना सुठो फ्यूचर थींदो ऐं शहर असांजो मशहूरु थी वेंदो ऐं नालो मशहूरु थी वेंदो आहे शहर जो। टैलेंटेड फाउंडेशन तमामु सिंपल लफ़्ज़नि में ॿुधायां, जो फर्स्ट एड हूंदो आहे कंहिं बि बीमारी जो इलाज करण लाइ, कंहिं बीमारी जो तुर्त इलाज करण लाइ। टैलेंटेड माना कंहिं टैलेंट जो तुर्त इलाज, टैलेंट माण्हुनि में आहे, बराबरि आहे। पंहिंजी सिंध में छा आहे जो नॉलेज कोन्हे ऐं एक्नॉलेजमेंट कोन्हे, माण्हुनि खे ॼाण कोन्हे त असांखे अॻियां हली करे छा करिणो आहे। जीअं असां मैट्रिक लेवल ते असांखे ख़बर कोन्हे केतिरियूं फील्डूं आहिनि, बसि टैलेंटेड फाउंडेशन असांजो इहो ई माना बुनियादु आहे, असांजी इहा ई सोच आहे त ॿारनि खे ख़बर पए ऐं ॿार डिफरेंट फील्ड्स में वञी करे असांजी सिंध खे, असांजे पाकिस्तान खे पूरी दुनिया में रोशन कनि। तइलीम जे मैदान में कॉम्पिटिशन वारियूं सरगर्मियूं हुजणु घुरिजनि त जीअं ॿारनि जो टैलेंट ज़ाहिर थिए। कैमरा टीम सां गॾु ग़ुलाम हैदर बालादी, आवाज़ टीवी न्यूज़, काज़ी अहमद।